तफ़सीली ख़बर में भलीकार सभ खां पहिरियां हिन वक़्त जी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीपी ऐं नून लीग विच में हुकूमत साज़ी लाइ बाज़ाब्ता राब्ता थिया आहिनि। नून लीग जे वफ़द जे शहबाज शरीफ़ जी अॻवानी में पीपी क़यादत सां मुलाक़ात थी आहे। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ में हुकूमत ठाहिण ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। नून लीग पीपी खां हुकूमत ठाहिण लाइ सहकार घुरी वरितो आहे। पधरनामे जारी कयो वियो आहे त सुभाणे सीईसी में ॻाल्हियुनि खां पोइ जवाबु ॾिनो वेंदो। पीपी क़यादत पारां जवाबु इहो ॾिनो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर असां शेयर कंदासीं। लाहौर खां पीपी ऐं नून लीग विच में हुकूमत साज़ी लाइ बाज़ाब्ता राब्ता थिया आहिनि। ॻाल्हि ॿोल थी आहे। नून लीग जे वफ़द जी शहबाज शरीफ़ जी अॻवानी में पीपी क़यादत सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात बाबति ख़बर अवां खे ॾियूं पिया। आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ़ में हुकूमत ठाहिण ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। जी नासिन अवां खे आगाह कयूं पिया। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ़ ऐं हुकूमत ठाहिण ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। नून लीग पीपी खां हुकूमत ठाहिण लाइ सहकार घुरी वरितो आहे। पधरनामे में जारी कयो वियो आहे। सुभाणे सीईसी में ॻाल्हियुनि खां पोइ जवाबु ॾिनो वेंदो। पीपी क़यादत पारां अहिड़े क़िस्म जो जवाबु ॾिनो वियो आहे।